टाइम कयो आहे, तोखे ख़बर पए इलाइक़े जो वाइस मूं नशो त इलाही टाइम कयो आहे, नशो त इलाही टाइम कयो आहे। बाक़ी हाणे नशे खां छुटकारो चाढ़णु चाहियां थो। इलाजु ज़रूरी आहे। इलाज खां सवाइ माण्हू नशो नथो छॾे सघे। शराब जो नशो आहे, हीरोइन जो नशो आहे, शराब खां इलाज खां बग़ैर नथो छॾे। मेडिसन ज़रूरी आहे। मेडिसन एतिरो ज़्यादा न खाइजे, वरी मेडिसन जो माण्हू आदी थी वेंदो आहे। मेडिसन छॾे त पाणीअ सां वेंझंदो माण्हू, जीअं तंहिं करे हुन में सिहत बहाल थींदी आहे। खाधो ज़बरदस्तु खाराईंदा आहे, खुराक सुठी हूंदी आहे। खुराक खाइण सां माण्हू जी सिहत बणिजंदी आहे। ऐं नशे में माण्हू लापरवाह थी वेंदो आहे, परवाह न रखंदो आहे कमुकार सां, पंहिंजे कारोबार सां, रोज़गार सां। ऐं दोस्ती यारी उहा छुटी वेंदी आहे, माण्हू लिक भॼ में पवंदो आहे। ऐं घणो ई कमु मुतासिर थींदो आहे इंसान जो। पंहिंजा कम कई हूंदा आहिनि, ऐं सुठा दोस्त हूंदा आहिनि, उहा बि गाइड कंदा आहिनि। छो त माण्हू पंहिंजो पाण इंसान खे जेको आहे न मुस्तक़बिल सीधो करिणो पवंदो आहे। अॻियां माहौल बचा आहिनि, उन्हनि खे बि सीधो रोड ते आणणो आहे। इनशा अल्लाह असीं बहितरीअ तरफ़ वञणु चाहियूं था। असां पंहिंजी ख़ुशीअ सां इलाजु करायूं था। शुक्रिया।